वेलकम बैक नाज़रीन। आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे। लॉकडाउन के कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। लाड़काणे जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समो सां राब्तो कयो आहे। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि लाड़काणे खां, आगाह कजो। जी बिल्कुल सनालात सॼी सिंध समेत लाड़काणो भी जेको आहे उहो मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। लाड़काणे जा जेके नंढा वॾा शहर आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। ऐं जेकॾहिं लाड़काणे शहर जी ॻाल्हि कजे त शाही बाज़ार, रेशम गली, जेलस, बंदर रोड, पाकिस्तानी चौक, रॉयल रोड ऐं इन समेत जेके लाड़काणे ज़िले जा जेके नंढा वॾा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके चौराहा आहिनि जेके उहो लाड़काणे जा उते वॾे तादाद में पुलिस एहलकार मौजूदु आहिनि। ऐं जेके पाक फौज जे या रेंजर्स जेके जवान आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु गश्तूं करे रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि जेके लाड़काणे शहर जा जेके दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते सील कया विया आहिनि। ऐं जेको लाड़काणे जेके शहर तरफ़ जेके माण्हू अची रहिया आहिनि उन्हनि खां पुलिस सख़्तीअ सां पुछाणो पई करे ऐं उन्हनि जो जेको शनाख़्ती कार्ड आहे उहो चेक करे उन्हनि खे पोइ छॾे पियो वञे। इन ई हवाले सां जेके राशन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध हुकूमत ऐलान कयो हो त पोरियत जेके डेली वेजिस ते कमाइण वारा आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो वेंदो। त उन ई राशन न मिलण जे ख़िलाफ़ केतिरा ई जेके पोरियत आहिनि उहे डेली रोज़ाने जे बुनियाद ते प्रेस क्लब जे आॾो एहतजाजी मुज़ाहिरा था कनि। ऐं अॼु ऐं गुज़िरियल ॾींहुं बि जेको आहे पोरियतनि एहतजाजी अच्छा रशीद, इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत मोटरसाइकिल ते ॾिनल छूट वापसि वठी छॾी आहे। साफ़ इहो हुजे या सिपाही केर बि ॿियल सवारी जी पाबंदी खां आजो न हूंदो। इन हवाले सां छा ज़िले इंतिज़ामिया कुझु करे सघी आहे? इन ते अमल दरामद थी सघियो आहे अमल ताईं? न, अञा ताईं हिन ते जेको आहे उहो अमल दरामद न थी सघियो आहे। छो त उहो सिंध हुकूमत हींअर ऐलान कयो आहे। इन ई हवाले सां जेके सख़्ती आहे उहा तमामु घणी कई वई आहे। ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते असांखे ॿियल सवारी जा जेके आहिनि उहे नज़र अचे पई। ऐं इन ई हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे सिक्योरिटीअ जी त सिक्योरिटी बि जेके आहे उहा इंतिहाई सख़्तु कई वई आहे। ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि खां सख़्तु पुछाणो पिणु पियो कयो वञे। ऐं जेके इन ई हवाले सां जेके माण्हू आहिनि उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं एमरजेंसीअ में को ॿियल सवारीअ ते निकिरे थो माण्हू त पोइ छा कजे। छो त जेकॾहिं मरीज़ हुजे या को अस्पताल में को मरीज़ हुजे खणी वञिणो हुजे या ॿी का मजबूरी हुजे, इन ई हवाले सां जेके शहरी आहिनि उहे बि तमामु घणा सख़्तु मायूस आहिनि। ऐं जेके पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ चौराहनि ते बीठा आहिनि उन्हनि पुलिस एहलकारनि जो पिणु इहो चवणु आहे त जेको बि ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो उनजे ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जी अच्छा, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन तव्हांखे आगाह पई कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, यामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। दादू जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर तारिक लगारी सां राब्तो कयो आहे। जी तारिक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अमल दरामद लाइ सख़्ती कई वई आहे। दादू शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खे बंदि कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॿियल सवारी ते पाबंदी बावजूदि शहरनि पारां मोटरसाइकिल ते ॿियल सवारी करण ते 43 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां दादू शहर जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि जंहिंमें न्यू चौक, स्टेशन रोड, सिनेमा चौक, कॉलेज रोड ऐं हुन सां गॾु जेके ॿिया लाॻापियल रस्ता आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते जेको आहे पुलिस पारां सील कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके एहलकार आहिनि उन्हनि खे मुक़ररु कयो वियो आहे। रस्तनि जी सील करण खां पोइ हींअर जेको ॿियल सवारी कंदड़ शहरी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ पिणु वठ पकड़ शुरू कयो आहे। गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो हणंदड़ आहे। त शहर जा जेके मुख़्तलिफ़ कारोबारी इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिन वक़्तु दुकान मुकमल बंदि आहिनि। जेके सिर्फ़ु किराने जा, भाॼी जा ऐं ॿिया जेके दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि, पर माण्हुनि खे उन्हनि दुकाननि ताईं पहुचण लाइ जेके रस्ता आहिनि उहे सील थियल आहिनि। जंहिं करे सिर्फ़ु पैदल जेके शहरी आहिनि उहे उन्हनि मार्केटनि ताईं ख़रीदारी करे सघनि था। किराने जे दुकाननि तां, सब्ज़ी ऐं गोश्त जे दुकाननि तां, जॾहिं त जेके गाॾियूं आहिनि या मोटरसाइकिलूं आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते शहर अंदरि बंदि कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी तारिक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि।
सिंध जी मजमूई सूरत हाल के नाज़रीन अवां खे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे, जॾहिं त लॉकडाउन जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अवां खे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। जैकमाबाद जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नवाज़ सोलंगी सां राब्तो कयो आहे। जी नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जैकाबाद समेत जैकाबाद में जेकी वबा फैली आहे उहा सॼी दुनिया जी वबा फैलियल आहे कोरोना, उनखे जैकाबाद में जेको आहे शिकस्त ॾियण लाइ सिंध सरकार पारां जेको लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे उन ते जेको आहे पुलिस मुकमल तौर जेको अमल दरामद न कराए सघी आहे। जैकाबाद जा केतिरा ई दुकान अहिड़ा जेका सिंध गवर्नमेंट जे SOPs में नथा अचनि, जनरल स्टोर वग़ैरह ॿिया टिया उहे खुलिया पिया आहिनि। उन्हनि खे जेको आहे त पुलिस हाणे सिधी तरह इजाज़त ॾिनी आहे। उन खां अलावा जेको आहे शहर में रक्षा हलनि पिया ऐं ॿियूं जेके सवारियूं हलनि पियूं जेके माण्हुनि जे अचु वञ जो सबबु बननि थियूं। सिंध जैकाबाद ज़िलो जेको आहे बलूचिस्तान सां जेको आहे बॉर्डर ते आहे ऐं बलूचिस्तान जे भर वारे शहर डेरा लायार में जेको आहे कोरोना जा पॉज़िटिव केस आया आहिनि, पर तंहिं बावजूद जेको आहे सरहद खे मुकमल तौर ते सील न कयो वियो आहे। उतां माण्हुनि जी जुरपुर जेको आहे अचु वञु रहे थी, जंहिंजे करे जेको आहे हितां सुञाण ज़रियनि इहो ख़दशो ॾेखारियो आहे त जैकाबाद में कोरोना वबा फैलिजी सघे थी। उन्हनि घुर कई आहे त पुलिस खे जेको आहे सख़्ती सां इन ते जेको अमल कराइणु घुरिजे। लॉकडाउन सां ऐं जेको सरहदी इलाइक़ा आहिनि उन्हनि खे जेको आहे मुकमल तौर जेको आहे सील कयो वञे। जी इमदादी सरगर्मियूं जेकी सिंध सरकार पारां आयूं आख़िरी जेको आहे पंहिंजो मरलनि में आहिनि, छाकाणि त हाणे कोई 1000 जे लॻभॻि जेको आहे मुश्किलनि सां राशन बैग पिया आहिनि। पर हिकिड़ी ॿी जेकी आहे सुठी ॻाल्हि इहा आहे त जैकाबाद जो समाजी अॻवान हाजी शेरमन मुग़ल उन लॉकडाउन जे पहिरें ॾींहं खां वठी जेको सिलसिलो शुरू कयो आहे। जैकाबाद शहर ऐं ॿाहिराड़ी जे भरपासनि में जेका बेरोज़गार थींदड़ माण्हू आहिनि या ग़रीब माण्हू उन्हनि खे जेको आहे राशन पहुचाइण जो सिलसिलो जेको अॼु ॾींहं ताईं जारी आहे, जंहिं सबबु जेको आहे जैकाबाद में राशन जी जेकी खोट आहे उहा जेकी आहे घटि आहे। जी वॾी महिरबानी नवाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि, जॾहिं त ज़िंदगी जो कारवां ठप थी वियो आहे। सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे, जॾहिं त अवाम घरनि ताईं महदूद आहे। नौशरो फिरोज़ जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी सां राब्तो कयो आहे। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि नौशरो फिरोज़ जा, आगाह कजो। बिल्कुलु नौशरो फिरोज़ में लॉकडाउन वारी सूरत हाल बरक़रार आहे। सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस खां रोकण लाइ शुरू कयल लॉकडाउन जेको आहे 28 ॾींहं बि नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में जारी आहे ऐं हुकूमत पारां जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके लॉकडाउन जे हवाले सां सख़्ती कई वई आहे इंतज़ामिया पारां। ऐं नौशरो फिरोज़ जो हिठाई चौक आहे, पटीज़म रोड आहे, थारूशाह रोड आहे, मार्केट चौक आहे, रेशम गली आहे, हिते फ्रूट जा दुकान या किराना स्टोरनि खे जेका इजाज़त मिलियल आहे। अॼु जेका सिंध हुकूमत मोटरसाइकिल सवारनि ते जेका बैल सवारी वारी जेका हुई उन ते पाबंदी जे हवाले सां बि कानून लागू कंदड़ अदारा ऐं पुलिस जेको आहे सख़्ती सां अमल कराए रही आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में इहा असांजी सूरत हाल अवांखे ॿुधाईंदो न एहसास कफ़ालत प्रोग्राम जे ज़िले नौशरो फिरोज़ में 14 खां वधीक जेके सेंटर क़ाइमु कया विया, हुते जेके इंतज़ाम पारां अणपूरा आहिनि। माण्हू जेको आहे समाजी जेको पासो रखणो आहे उन ते जेको आहे अमल न पिया कनि। माण्हू हिक ॿिए सां गॾु बीठा आहिनि, जंहिंजे करे जेको इंतज़ामिया खे जेको अमली किरदारु अदा
खपंदो समाजी फ़ासिलो रखंदे हुनमें जेको आहे पुलिस जेको आहे मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे ऐं 8171 वारा जेको मैसेज जे ज़रिए जेके माण्हुनि खे पैसा मिलंदा उहे पैसा ॾियण जो सिलसिलो मुख़्तलिफ़ सेक्टर जेको आहे जारी आहे ऐं हिन हवाले न हुया माण्हुनि खे विहारण जे लाइ या नेट कुझु ॿियनि जे हवाले सां या पाणी वग़ैरह जे हवाले सां या खाद खुराक जे हवाले सां इंतज़ामिया पारां हुननि जे लाइ कहिड़ी बि क़दम न कया विया आहिनि। जी वॾी महिरबानी ज़ाहिर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, ज़िंदगी जो कार वहिंवार ठप थी वियो आहे, जॾहिं त मुकमल तौर लॉकडाउन आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट मिठी बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। मीर अली जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ जे रिपोर्टर नईम शर सां राब्तो कयो आहे। जी नईम, कहिड़ा तफ़सील आहिनि नंढो मीर अली खां आगाह कजो। बिल्कुलु सॼी सिंध या टंडो मीरा शहर में बि मुकमल तौर ते लॉकडाउन बरक़रार आहे ऐं जॾहिं त माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां थो ग़रीब तबको जेको आहे बिल्कुलु परेशान आहे ऐं जॾहिं त मनपसंदि माण्हुनि जा छत ते दुकान हली रहिया आहिनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे को बि कार्रवाई नथो करे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त टंडो मीरा में जेके खारिजी दाख़िली रस्ता आहिनि उन्हनि बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो हिते पिकेट क़ाइमु न थी सघी ऐं जेको आहे मां तव्हांखे इहो ॿुधायां थो टंडो मीरा जी मनपसंदि माण्हुनि में मुख़्तियार कार तरफ़ां राशन विरायो वियो हुयो ऐं कुझु जेके त ग़रीब आहिनि उहे बिल्कुलु परेशान आहिनि, उनखे न मिली सघियो ऐं चेयरमैन पारां उन लाइ बि कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो सार न हली रही। जी वॾी महिरबानी नईम तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। टंडो अलैया जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल नोडियो सां राब्तो कयो आहे। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। बिल्कुलु सलाला टंडो अलैया में जेको आहे मुकमल तौर ते लॉकडाउन आहे ऐं लॉकडाउन जे करे टंडो अलैया जेकी मुख़्तलिफ़ जेकी शहर आहिनि संजय टांग, चंबड़, उस्मान शाहड़ी, नसरपुर, बुकेरा शरीफ़ जेको आहे मुकमल तौर ते बंदि आहे। जेको ट्रैफ़िक जो आहे उहो बि बिल्कुलु बंदि आहे, रोडनि तां जेकी ट्रैफ़िक गाइबु आहे। मां तव्हांखे ॿुधायां त कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे टंडो अलैया में जेकी आहे लॉकडाउन में नरमी कई वई हुई, पर जॾहिं खां टंडो अलैया में जेकी केस पॉज़िटिव अचण खां पोइ जेको आहे हिकु भेरो ॿीहर जेकी टंडो अलैया में आहे लॉकडाउन जेका आहे उनमें सख़्तियूं कई वियूं आहिनि। SSP टंडो अलैया पारां जेको आहे टंडो अलैया में जेकी वॾी नफ़री जेका पुलिस जी मुक़ररु कई वई आहे। अॼु खां जेकी आहे डबल सवारी ते बि जेको आहे बंदिश विधी वई आहे ऐं जेकी साहसियुनि लाइ बि जेको साॻियो जेको आहे उहो डबल सवारी नथो करे सघे, उन करे जेको आहे टंडो अलैया जेको ज़िलो आहे हिन तौर ते मुकमल तौर ते बंदि आहे। टंडो अलैया तव्हां ॿुधायो त टंडो अलैया वाइट शहर आहे जेके किनातू ॿधी जेको शहर जा मुख़्तलिफ़ जेके रस्ता आहिनि खाती ऐं ईंदड़ जेके रस्ता आहिनि उनखे सील कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी गुलाम रसूल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ
सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, यामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। गोलाची जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नासिर अंजुम सां राब्तो कया। जी नासिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि वांगुरु गोलाची में बि लॉकडाउन आहे। जेकॾहिं लॉकडाउन ते अमल दरामद जी ॻाल्हि कई वञे त गुज़िरियल 3 खां 4 ॾींहं खां गोलाची में जेको आहे लॉकडाउन ते अमल थींदो नज़र नथो अचे। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेके SOP जारी कई वई हुई, हुनमें जेके दुकान या कारोबार जेके बंदि रखण जूं हिदायतूं कयूं वयूं हुयूं, उहे बि हिते खुलियल नज़र अचनि था। जीअं आउं अव्हांखे हिते ताज़ा तरीन सूरत हाल खां अपडेट कंदो हलां, पंहिंजे नाज़रीन खे आवाज़ न्यूज़ जे नाज़रीन खे ताज़ा तरीन सूरत हाल खां अपडेट कंदो हलां त गोलाची जे एहसास किफ़ालत सेंटर में जेके 12 यूनियन काउंसिल जा 20,000 खां वधीक जेके बिस्प जा जेके वज़ीफ़े वारा हुआ, उन्हनि खे जेको आहे हींअर खां कुझु देरि पहिरीं जेको आहे मुबैना तौर ते जेको हिकु ख़ानगी बैंक आहे, हुनजे जेके फ्रेंचाइज़ी आहिनि, जेके डिवाइस वारा जेके वज़ीफ़े ॾींदा हुआ, उन्हनि जे डिवाइसूं बंदि थियूं आहिनि। असांजी जॾहिं हिन सिलसिले में डिवाइस होल्डरनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि इल्ज़ाम हथे चयो त ख़ानगी बैंक जो जेको ज़ोनल मैनेजर आहे, हुनजे तरफ़ां असांखां ॿी डिवाइस ते 12,000 रुपया जेको आहे भत्तो घुरियो पियो वञे। जॾहिं हुननि भत्तो घुरियो त असां जॾहिं ॾियण खां इनकार कयो आहे त हुननि जेको आहे असांजा जेके डिवाइस आहिनि उहो बंदि करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गोलाची समेत असांखे इतला इहे बि आहिनि त खोरवा ऐं कड़ियो गंवर जा जेके सेंटर आहिनि, उन्हनि में बि जेके डिवाइसूं आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि कयूं आहिनि। जंहिं सबबु जेके आहे इन टिन्हिनि सेंटरनि में 5,000 खां वधीक जेके औरतूं ऐं मर्द जेके वज़ीफ़े लाइ आया हुआ, उहे शदीद परेशान आहिनि। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त हिकिड़े पासे जेको आहे उहो HPL जे जेके ज़ोनल मैनेजर आहे, उनजे तरफ़ां जेको आहे असांखे जेको कुनेक्ट जो उनजे तरफ़ां जेको असांखां भत्तो घुरियो पियो वञे। ऐं ॿिए पासे जॾहिं असां इंतिज़ामिया सां राब्तो कयो आहे, असां असिस्टेंट कमिश्नर गोला राब्तो कयो त उते बि जेको आहे असां असिस्टेंट कमिश्नर सां मुलाक़ात न थी सघी। उन्हनि जो चवणु आहे त सेंटर में बि को जेको आहे उहो ज़िम्मेदार जेको ऑफिसर आहे उहो जी वॾी महिरबानी नासिर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं। वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त ज़िंदगी जो कार वहिंवार ठप थी वियो आहे। लॉकडाउन खे कामयाबु करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं। वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। नऊं तेरो जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ जे रिपोर्टर रशीद अबड़ो सां राब्तो कयो आहे। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नौदोरो में मुसलसल तौर ते सिंध हुकूमत जे ऐलान ते लॉकडाउन जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। शहर जा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। पुलिस शहरनि खे घरनि अंदरि जेको आहे त रहण जे लाइ सख़्तु ताक़ीद करे रही आहे। जॾहिं त शहर जे मुख्य चौराहनि रस्तनि ते पुलिस तैनात कई वई आहे। जॾहिं त SHO जी अॻुवाणीअ में पुलिस शहर अंदरि गश्त करे रही आहे ऐं खुलियल दुकाननि खे पिणु बंदि कराए पियो वञे। जी वॾी महिरबानी रशीद, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध में कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ मुकमल तौर लॉकडाउन आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद समेत नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे।
नारे की सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीराणे साहिल बमरे सां राब्तो कया। जी पीराणो, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, आलमी वबा कोरोना के शिकस्त ॾियण लाइ पूरी सिंध जी नारे तालुके जे नंढनि वॾनि शहरनि में अॼु 28 ॾींहं लॉकडाउन वारो अमल जारी हुयो, पर आमतौर ते ॾिठो वञे त जूनकोट शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि जा कुझु दुकान खुलियल नज़र आया ऐं जॾहिं त बाक़ी जेके माण्हू आहिनि उहे इन लॉकडाउन जे खौफ़ सबबि शहर ॾांहुं कोन हुया। बाज़ार वीरान नज़र अची रहियूं हुयूं ऐं जेके मज़दूर तबिको आहे या जेको ॾियारी कमाइण वारो आहे त तामीराती कमु शुरू न थियणु ऐं दुकाननि जो न खुलणु या जेके रेड़ा वग़ैरह हलाइण वारनि माण्हुनि जो रोज़गार वारो सिलसिलो बंदि आहे। ऐं ॿियो इहो बि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां जे माण्हुनि खे जेको आहे सो गवर्नमेंट जे तरफ़ां जेको राशन मिलण वारी उमेद हुई उहा बि जेको आहे सो नाउमीद थी आहे ऐं अहिड़े क़िस्म जी का बि उन्हनि जी मदद कोन थी आहे। ऐं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदो हलां, हितां तट जो चूंडियल MNA हुजे पीर सैयद फज़ल अली शाह जिलानी या GDA जी टिकट सां केतिरा ई भेरा चूंडियल डॉक्टर रफ़ीक बांबण हुजे या PPS जो ताज़ो चूंडियल MP साजिद बांबण हुजे या शाहूकार टाउन कमेटी चूंडको जो चेयरमैन मुमताज़ आरादीन हुजे, उन्हनि खे हितां जे माण्हू जेके ॾुखी मुसीबत वारी घड़ीअ में जेको आहे सो महदूद आहिनि उन्हनि ते का। जी वॾी महिरबानी पीराणो साहिल बमरो तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस के बुझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं। वबा कोरोना वायरस के मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त लॉकडाउन के कामयाब करण लाइ रेंजर्स ऐं पुलिस जो गश्त जारी आहे। सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदाद कोट, नौशरो फिरोज़, यामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। कुंभनि जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सावल गाए सां राब्तो कयो। जी सावल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जीअं त सॼी सिंध जीअं अॼु 28 ॾींहं बि कुंभ शहर जेको आहे मुकमल तौर ते लॉकडाउन हेठि आहे। कुंभ शहर जा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि, हुसैनी बाज़ार आहे, मला मार्केट आहे, कुंभ नवाबशाह रोड, कुंभ नारू ढोरो रोड समेत ॿिया जेके नंढा वॾा शहर आहिनि, नगरे जा आहे, बवर वॾा आहे, टालपुर वॾा समेत ॿिया सभु नंढा वॾा शहर जेके आहिनि लॉकडाउन हेठि आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुंभ शहर जूं जेके दाख़िलाई रस्ता आहिनि मेन, उन्हनि ते जेको पुलिस पिकट्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं गैर ज़रूरी जेके शहर तरफ़ माण्हू अचनि पिया उन्हनि खे रोकियो पियो वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन दौरान ख़ासि करे जेको पोहियत तबिको आहे, डेली वेजेस ते कमु कंदड़ माण्हू आहिनि, उहे सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उहे जेके उन में दर्जी आहिनि या जेके मिस्त्री आहिनि, ॿियनि शयुनि जा जेके कारीगर आहिनि, उहे सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि चवाणी त असांजो जेको आहे 28 ॾींहंनि खां असांजी चुल्हि ॿरी न सघी आहे ऐं असांजा जेके मौसम ॿारड़ा आहिनि उहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि, पर सरंदीअ वारनि मां कंहिं बि हिन वक़्त ताईं जेको आहे असांजी सार न लॻंदी आहे। जी वॾी महिरबानी सावल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंदि आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। मलीर, बदीन, सजावल, कोट, जेकमाबाद, कशमोर, कंदकोट, घोटकी समेत नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। मेहर जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर महेसर सां राब्तो कयो आहे। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहर में कोरोना वायरस जे अलर्ट खां पोइ लॉकडाउन खे वधीक सख़्तु कयो आहे। मेहर शहर जा समूरा
शॉपिंग सेंटर, अनाज मंडी, रेशम गली समेत नंढा वॾा शॉपिंग सेंटर बंदि आहिनि। जॾहिं त बेहड़ पुलिस ऐं रेंजर्स पारां शहर में गश्त करे ऐं माण्हुनि खे दुकान बंदि कराए पिया वञनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते रुकावटूं करे रस्ता बंदि कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु बेहड़ शहर मुकमिल तौर ते लॉकडाउन में लॻो पियो आहे ऐं माण्हू तक़रीबन घरनि ताईं महदूद आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो त मेहड़ में तबलीग जमायत जे 6 माण्हुनि में कोरोना वायरस जी टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ मेहड़ में लॉकडाउन खे वधीक सख़्तु कयो आहे। पुलिस रेंजर्स जा जवान शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त करे आहिनि जॾहिं त शहर में मुकमिल तौर समूरा दुकान, कारोबार, शॉपिंग सेंटर बंदि आहिनि। जी वॾी महिरबानी मंज़ूर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं। सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहर में लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जेकमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त ज़िंदगी जो कार वहिंवार ठप थी वियो आहे। लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त ज़िंदगी जो कार वहिंवार मुअतल थी वियो आहे। भान सईदाबाद जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुज़फ़र खोकर सां राब्तो कयो आहे। जी मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत जे हुकूमत तहत सॼी सिंध जी फैसलाबाद में बि मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। शहर जा जेके मुख्य कारोबारी मर्कज़ उहे टोटल मुकमल तौर ते बंदि आहिनि। बाक़ी शहर जा कुझु जेके दुकान आहिनि, खाधे पीते जे शयुनि उहे दुकान खुलियल आहिनि। बाक़ी शहर मुकमल तौर ते बंदि आहे। शहरी जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर जे हुकुम खां पोइ भानसदाबाद शहर खे राति खां वठी मुकमल तौर ते सील कयो आहे। जेके शहर जूं गिटियूं ऐं गलियूं आहिनि उन्हनि में कनाकूं लॻाए करे माण्हुनि जी आमदरफ़्त जेका आहे उहा रोकी वई आहे। ॿाहिरां जे माण्हूअ खे शहर में अचणु न ॾिनो वञे थो। सिर्फ़ु रुॻो खाध खुराक जी ख़रीदारी वारे माण्हूअ खे शहर में छॾियो वञे थो। जॾहिं त शहर मुकमल तौर ते बंदि आहे। मुकमल कारोबारी मर्कज़ जेके आहिनि नंढा तोड़े वॾा मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं शहरी जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। लॉकडाउन खां पोइ पुलिस मुकमल तौर ते शहर में पंहिंजो गश्त करे पई ऐं जेको आहे शहर मुकमल तौर ते बंदि आहे। जी महिरबानी मुज़फ़र तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हांखे आगाह पिया कयूं। आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जॾहिं त लॉकडाउन खे कामयाब करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। छठे जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर महमूद बंबरो सां राब्तो कयो आहे। जी महमूद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु 28 ॾींहं आहे। छठे में जेको लॉकडाउन आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु जेको आहे आवाम जा जेको सबर आहे उहो बि लिबरेट थींदो थो वञे, छो त आवाम जेका आहे हाणे सफ़ा मजबूर थी वई आहे। अॼु बि जेको आहे चिलिया वेझो किंज ढंढ जे क़रीब माण्हुनि जेको आहे एहतजाज कयो। क़ौमी शाहरा खे ब्लॉक करे क़रीबन 2 कलाकनि ताईं
उन्हनि जो धरणो जारी रहियो ऐं रोड मुकमल तौर ते बंदि रहियो। उन सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि इहो ॿुधायो त असां रोड़ी पथर ऐं मच्छी जो जेको आहे गुज़र सफ़र कंदा आहियूं। उन ते जेको कारोबार मुकमल तौर ते बंदि आहे। 28 ॾींहं थी विया आहिनि। हालत जेके आहिनि घरनि में उहा अंतहाई ख़राबु थींदी थी वञे। बचनि जे लाइ खाइण जे लाइ कुझु न आहे, जंहिंजे करे मजबूरनि जेको आहे उन्हनि एहतजाज कयो आहे, रोड ब्लॉक कयो आहे। उन्हनि खे एहतजाज करण जी का बि ज़रूरत कोन हुई। उनजे घर में हिन वक़्तु फाका कची वारी सूरत हाल आहे। त लॉकडाउन जेको आहे हुकूमत तरफ़ां जेको लॻायो वियो आहे उहो हिकिड़ो असांजे बहितरी लाइ लॻायो वियो आहे। पर माण्हू जेके आहिनि बुखुनि जे करे उहो एहतजाज करे रहिया आहिनि। ठटे में जेको आहे दाख़िली ऐं ख़ारिजी रास्ता जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं पुलिस जेको आहे शहर में अंदरि ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे चेकिंग करण खां पोइ शहर जे तरफ़ छॾे थी। पर हिन वक़्तु बाराड़ी में रहंदड़ माण्हू जेके आहिनि उहे एहतजाज करण ते मजबूर थी विया आहिनि, छो त उन्हनि ताईं हिन वक़्तु ताईं का बि राशन वग़ैरह जेको आहे उहो न आहे पहुची सघियो। ज़िले इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि बि चयो आहे त 1-2 ॾींहं जे अंदरि जेके बाराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में राशन जी तक़सीम जेको आहे उनजो सिलसिलो शुरू कयो वेंदो ऐं उन्हनि माण्हुनि ताईं राशन जी जेका फ़राहमी आहे उहा यकीनी बनाई वेंदी। जी वॾी महिरबानी महमूद तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में वारी मरकज़ बंदि आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काणो, जैकमाबाद, दादू, शिकारपुर, खंबर, शहदादकोट, नौशरो फिरोज़, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदी ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि आहिनि। सिंध जी मजमूई सूरत हाल खां नाज़रीन अव्हां खे आगाह कंदा हलूं। आलमी वबा कोरोना वायरस खे मुंझो ॾियण लाइ सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे। नाज़रीन, मिठी जी सूरत हाल मालूम करण लाइ असां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ बजीर सां राब्तो कयो आहे। जी एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? मिठी खां आगाह कजो। आलमी वबा कोरोना जेका आहे उन खां पोइ जेका सिंध में लॉकडाउन वारो सिलसिलो जेको आहे अॼु 28 ॾींहं ते थरपारकर ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि मिठी, डीपलो, इस्लामकोट, छाछरो, नंगर पारकर, कल्लो मर्कज़ जेके आहिनि उहे बंदि आहिनि। सिर्फ़ु सब्ज़ी, उनखां अलावा फ्रूट ऐं करियाना जा स्टोर ऐं मेडिकल स्टोर जेके आहिनि उहे खुलियल आहिनि। उनखां पोइ तव्हांखे ॿुधायां मुख़्तलिफ़ थरपारकर ज़िले जे ॾोराइनि इलाइक़नि मां तव्हांखे ॿुधायां माण्हू जेके आहिनि उहे पैदल थोरे 2 गाॾियुनि में ख़ासि तौर ते पंहिंजे भाड़े ते गाॾियूं करे हिते अचनि था। उहे पंहिंजो सीधो सामान वठी वापसि वञनि था। पर आम ज़िंदगी जेका आहे उहा मफ़लूज बणिजी वई आहे। कारोबार जेको आहे मुकमल तौर ते उहो ठप बणियल आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले में जेके तबलीगी जमायत जा मुख़्तलिफ़ 20 हंधनि ते तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले में माण्हुनि खे तरसायो वियो हो। उन मां 258 जेके माण्हुनि जा सिंपल तबलीगी जमायत जा जेके मौलवी आहे उन्हनि जा सिंपल वठी उमाणिया विया, लेबाजी विया, जिन मां 4 माण्हुनि खे तव्हांखे ॿुधायां त 191 माण्हुनि जी रिज़ल्ट जेका आहे उहा पधरी कई वई आहे। लेबाजी टेस्ट में 4 जेके तव्हांखे ॿुधायां तबलीगी जमात जा जेके साथी आहिनि उन्हनि खे जेका कोरोना वायरस जेका आहे उहा पॉज़िटिव हुअण जी तस्दीक कई वई आहे। ऐं 67 जेके अञा ताईं जिन सिंपल वरिता विया आहिनि उनजी टेस्ट जेका आहे उहा रही वई आहे। पर तव्हांखे ॿुधायां कोरोना वायरस जी वबा खां पोइ थरपारकर ज़िले में जेका पौरियत ऐं मज़दूर तबिको जेको आहे उहो इंतहाई परेशान हाल आहे। उनमें कंहिं क़िस्म जी मज़दूरी न हुजण जे करे उनजो ख़ानदान जेके आहिनि फाका कची वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। त जेके थरपारकर ज़िले में मुकमल तौर ते लॉकडाउन जेका आहे उनजी सूरत हाल जेका आहे उहा बरक़रार आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो वॾे पैमाने ते न पर हल्के पैमाने ते जेको गश्त जेको आहे उहो जारी आहे। मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस ऐं रेंजर्स जेका आहे उहा चौकस थियल आहे। जी वॾी महिरबानी एजाज़ बजीर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।